मूंखे ख़बर कंहिं शइ जी न हुई। सिद्दीक़ जा पुट, सिद्दीक़ जा भाइर, लठियूं आहिनि, ॿ 2 पिस्टल बि हुया, आया त मूंखे दसियूं 10-15 ॼणनि दसियूं, तंहिंमें मूंखे हिते बि धकु लॻो अलाह तव्हांखे नेकी ॾे। बार तुंहिंजो इहे तोखे हिरासमेंट कंदा आया आहिनि। ईद खां पहिरियों बि मां तुंहिंजी हिते सिद्दीक़ खे दांह ॾिनी आहे, तुंहिंजा पुट मूंखे मोतबार धमकियूं ॾियनि था, पिस्टल ॾेखारिनि था, फेयरिंग कनि था बार मूं ते। कहिड़ो वजह चई ॿीहर न कंदा। अॼु 2-3 चकर पहिरियां बि दांह ॾिनी, मां हाणे ईद खां पहिरियां बि ॾिनी आहे। पर राति इहे कुटियो अथऊं, इहे अमर खे बि मुंहिंजे कुटियो अथऊं राति। असां वटि अब्दुल जब्बार जेको SHO आहे हिते तुंहिंजो मदे जी, उहो उन जी बि हिन जी पुठि भराई आहे। सिद्दीक़ SI आहे, उन्हनि जी वॾी हिन जी पुठि भराई आहे। जेको सिद्दीक़ तुंहिंजो जाली डिग्री ते SI आहे, तुंहिंजो बिल्कुलु न पढ़ियो आहे, हिकु ॼट पुट आहे, हिकु जाइल आहे तुंहिंजो। असांजी अपील आहे तुंहिंजो SP साहिब खे, DIG साहिब खे, IG साहिब खे, वज़ीर आला साहिब, असांखे इंसाफ़ खपे। बार असांजे घरनि में घिरी करे सोन पटो पैसा पाई, दुनिया उन शायदि गवाह। हाणे बि अचो, असांजी उहे दरियूं, असांजा कॿट उहे भॻा पिया आहिनि। बार अनो अटो बि असां नथा छॾनि। नियाणियुनि खे उघड़ियूं ॾेखारणु, जबार जा भाइर, जबार जा सोट, जबार जा इहे सोट, उन्हनि जा सोट सिद्दीक़ जा पुट ऐं उन जा भाइट, इहे बार असांजे घरनि में घिरी चोरियूं नाइजाइज़ियूं असां नंगनि खे तो उघाड़ियूं ॾेखारणु, उन सां विढ़णु बार हे पहिरियों चकर न आहे त कई चकर त महीने ॿिए 3 असां नाइजाइज़ कंदा। असांजी वसवारनि खे अपील आहे त असां सां इंसाफ़ थिए। बार इहे सिद्दीक़ तुंहिंजा असां हिते घर ते चढ़ाई करे थो, जाइ ठाहे थो, 2-3 चकर त जायूं जॻहियूं रातियूं थियूं, कॿट भञी विया आहिनि, पैसो पाई। हालांकि जीअं तव्हां सां ॻाल्हि कई, नियाणियुनि जा लटा कपिड़ा ई खयूं था वञनि, अनो अटो खयूं था वञनि, असां जीअण ई नथा ॾियनि असांखे। असां छा कयूं? असां अपील आहे तुंहिंजे वज़ीर आला साहिब खे बि, वज़ीर आज़म साहिब खे बि, असां सां इंसाफ़ थिए।